फैज़गंज मां रिपोर्ट ज़हीर ख़ासकेली जी बेनज़ीर इनकम सपोर्ट जे 3 महीननि वारे 1450 रुपए वारी क़िस्त शुरू थींदी। वॾी करप्शन जो इंकशाफ। 3 डिवाइसनि तां फ्रेंचाइज़ रिटेल जे नाले फ़ी डिवाइस होल्डर खां 2 लख रुपया वसूल कया विया। हिकु ॾींहुं अंदरि मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां 60 लख रुपयनि जी कटौती जो इंकशाफ थियो आहे। फैज़गंज कटौती करण जी शिकायत ते पहुतल सहाफ़ी ज़हीर ख़ासकेली ऐं चांग वजाहत सां करोंडी में डिवाइस होल्डर इरशाद बालादी जे बदइख़लाक़ी धमकियूं। असां पुलिस खे पैसा ॾींदा आहियूं। इस्लामाबाद ऐं DSP ऑफिसर पैसा वठंदा आहिनि। असांखे केर बि कुझु न कंदो। हाजी बालादी जे हुकुम ते पैसा कटौती कयूं था। मां अव्हांखे ॾिसी रहंदुसि। डिवाइस होल्डर इरशाद बालादी फ्रेंचाइज़ जे नाले ते उघाड़े लाइ मुक़ररु थियल हाजी बालादी फ़ी डिवाइस होल्डर खां पहिरें ॾींहं ते 2 लख वरिता। 3 डिवाइस होल्डरनि खां हिकु ॾींहुं अंदरि 60 लख रुपया औरतुनि जे पैसनि मां पैसा कटौती करे वरिता। आयल क़िस्तनि मां डिवाइस होल्डर 1500 खां 2000 रुपया कटौती करण लॻा। औरतुनि जो कटौती ख़िलाफ़ दाहूं। पका चांग करोंडी भंगो बहण कोट लालू अकरी चौधरी कनियारी ज़फराबाद मोहम्मद शाह स्टाप जलाजी चौधरी झांझा पुल मंघिया टाको समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में हलंदड़ डिवाइस होल्डर पुलिस जी मदद सां मुस्तहिक़ औरतुनि जा पैसा कटौती करण लॻा आहिनि। औरतुनि जा पैसा नथा कटियो त फ्रेंचाइज़ रिटेलर डिवाइस बंदि करे छॾीनि था। इन्हनि खे पैसा ॾियण पवनि था। डिवाइस होल्डर जो इंकशाफ। मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां थींदड़ कटौती जा हद जे पुलिस तोड़े मुख़्तलिफ़ इदारे 10 खां 20 हज़ार रुपया वसूल कनि था। इन्हनि जी मदद सां पैसा कटौती कया वञनि था। हिकु डिवाइस होल्डर जो इंकशाफ। डिवाइस होल्डर 1500 खां 2000 रुपया फ़ी औरत जे पैसनि मां कटौती कनि था। पुलिस मौजूद आहे। इन खे शिकायतूं कयूं था पर इहे बि डिवाइस होल्डर अॻियां मजबूर आहिनि। असां सां ज़ुल्म कयो पियो वञे। जांच कराए इंसाफ़ करायो वञे। औरतूं